अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम न्यूज़ टॉक में अवां खे भलीकार चऊं था। नाज़रीन, सॼे मुल्क में ॾिठो वञे त हिन वक़्तु डिस्कस थिए पियो कोरोना वायरस ते, पर असां पंहिंजे प्रोग्रामनि में बार बार इहा ॻाल्हि कयूं पिया त ज़ाहिर आहे ही दुनिया सॼी में पखिड़ियो आहे ऐं बॉर्डर जेके आहिनि उहे अहिड़े वायरस खे रोके कोन था सघनि। जॾहिं का मुसीबत अवां जे दर ते अची चुकी हुजे त उनखे पोइ क़ौम गॾिजी करे उन जो मुक़ाबिलो कंदी आहे। त उन में मीडिया खे बि पंहिंजी ज़िम्मेवारी जो मुज़ाहिरो करणु खपे, हाइप क्रिएट करण खां पासो करणु खपे, वक़्त जो हुक्मराननि खे बि पंहिंजे तरफ़ां जेके उन ज़िम्मेवारियूं आहिनि उहे अदा करणु खपनि ऐं माण्हुनि जे लाइ जेकी बार बार एहतियाती तदाबीर मुख़्तलिफ़ टीवी चैनल्स ते अख़बारुनि में इश्तिहारनि जी सूरत में ॾेखारियूं पियूं वञनि उहे कंद जीअं अहिड़ी वबा ते कंट्रोल करे सघिजे। बाक़ी ख़ौफ़ फैलाइण सां न को इहो वायरस ख़तमु थींदो, न को छा वेतर जेको आहे ॿियनि माण्हुनि ताईं ख़ौफ़ थींदो। पर हिन वक़्त जी जेकॾहिं सूरत हाल ॾिठो वञे त काफ़ी बहितर आहे। दुनिया जे सुधरियल मुल्कनि खां असां वटि ज़ाब्ते हेठि आहे। सिंध हुकूमत तरफ़ां स्कूलनि में जेके तालीमी इदारा हुन में मोकल कई पई वञे त कुझु धुरियूं उन ते बि तनक़ीद कनि पियूं। सो पाण उन ते बि अॼु ॻाल्हि ॿोल कंदासीं, छा स्कूल बंदि करणु या तालीमी इदारा उहो बहितर फार्मूला आहे या न, या वधीक असांखे कहिड़ा स्टेप्स जेके आहिनि उहे खणणु खपनि। उन खां सवाइ असीं ॾिसंदासीं त मौजूदा हुकूमत जीअं आई हुई त बयान अचणु शुरू थी विया त फ़लाणे खे ॿधंदासीं, फ़लाणे खां पैसा रिकवर कंदासीं, ॿियो टियों उहो कुझु थियो बि सही, पर पोइ असांखे नज़र आयो त वरी धड़ाधड़ माण्हुनि जूं ज़मानतूं जेके गिरफ़्तार थिया पॉलिटिकल लीडर, अॻूणा वज़ीर आज़म हुजनि, सदर या अॻूणा वफ़ाक़ी वज़ीर या जेके बि माण्हू गिरफ़्तार थिया आहिनि, वरी उन्हनि जूं ज़मानतूं जेके आहिनि उहे बि थियूं। ऐं आख़िरी ॿ माण्हू जेके नवाज़ लीग जा आज़ादु थिया, शाहिद खाकान अब्बासी साहिबु हुजे या ख़्वाजा आसिफ़ साहिबु हुजे, उहे उन्हनि जूं ज़मानतूं बि थी वियूं। उन खां पोइ इहो इम्कानु ॾेखारे पियो त मौजूदा हुकूमत जेका आहे हाणे पंहिंजी परफॉर्मेंस ते ध्यानु ॾींदी ऐं इहो ॿध छोड़ वारो जेको चकर आहे उन खां हटी करे हाणे को अॻिते क़दम वधायो वेंदो। पर गुज़र ॾींहुं फिरदौस आशिक़ेवान साहिबा जो वरी बयानु अची वियो जंहिंमें उन्हनि चयो त असीं नवाज़ शरीफ़ खे डिपोर्ट करे वापसि घुराईंदासीं, जंहिंमां इहो लॻे पियो त शायदि हुकूमत वरी टकराव तरफ़ वञे पियो ऐं पोइ जेके परफॉर्मेंस, माण्हुनि जा कम ऐं हुकूमत जी कारकर्दगी बहितर करण वारी जेका पॉलिसी आहे नेठि उनजो छा थींदो, या ही केसि ताईं इहो जेका सियासी हूंदा ॿध छोड़ वारो सिलसिलो उहो केसि ताईं जारी रहंदो। गॾोगॾु गुज़र ॾींहुं जेको फिरदौस आशिक़ेवान साहिबा जेको बयानु ॾिनो उन ते बि काफ़ी डिस्कशन थिए पई। उन्हनि जा पंहिंजा जेके वज़ीर आहिनि उनजी तरदीद पिया कनि, उनजे ख़िलाफ़ु प्रेस कॉन्फ्रेंस पई थिए। उन्हनि चयो त नवाज़ शरीफ़ साहिब खे ॼण त कुझु बि कोन हो ऐं कुझु मीडिया हाउसिस जेके आहिनि उन्हनि मैच फिक्स कयो, उन्हनि में मीडिया हाउसिस खे इस्तेमालु कयो वियो, उन्हनि इहा हाइप क्रिएट कई त नवाज़ शरीफ़ साहिब जी जान खे तमामु घणो ख़तरो आहे ऐं उन्हनि इहो ॿुधायो त कूड़ियूं मेडिकल रिपोर्ट पेश कयूं वियूं, जंहिंजी पंजाब जी सिहत वारी वज़ीर जेका यास्मीन राशिद साहिबा उन्हनि प्रेस कॉन्फ्रेंस करे तरदीद कई। उन्हनि चयो त न, मेडिकल जी रिपोर्ट बिल्कुलु सही आहिनि, अहिड़ी का ॻाल्हि न आहे। त फिरदौस आशिक़ेवान साहिबा उनखां पहिरियां बि काफ़ी अहिड़ा बयान ॾिना आहिनि जेको पोइ हुकूमत जे लाइ मसइला पैदा कनि था या जेके माण्हुनि खे पसंदि नथा अचनि। जीअं आज़ादु कश्मीर में ताज़ो ज़लज़लो आयो त उन्हनि चयो त ज़मीन खे बि तब्दीली पसंदि न आई ऐं उन्हनि करवट तब्दील कई आहे। मतिलबु त अहिड़े क़िस्म जा जेके बयान अचनि था उन्हनि खे असीं कीअं ॾिसूं एॾे अहम उहिदे ते वेही करे। गॾोगॾु ॿियो असां कोशिशि कंदासीं, सिंध में डिघे अरसे खां ॾिसूं पिया त खुलियल कचहरियुनि जो हिकिड़ो सिलसिलो शुरू थियो आहे जेको तमामु बहितरु आहे, उहो थियण बि खपे। पर उहे खुलियल कचहरियूं जेके आहिनि केतिरियूं लाभाइतियूं साबित थियनि थियूं, माण्हुनि जा केतिरा मसइला हल थियनि पिया। उन्हनि खुलियल कचहरियुनि माण्हू शिकायतूं कनि था, पर उन शिकायतुनि जो अज़ालो केतिरो पियो थिए उहो बि असीं ॼाणण जी कोशिशि कंदासीं। त सैयद रियाज़ शाह खुरासानी साहिबु असांखे जॉइन कयो आहे, वॾे वज़ीर जा ख़ासि माउन आहिनि, पाकिस्तान पीपल्स पार्टी सां हुनजो तालुक़ु आहे। ऐं उन सां गॾोगॾु महफ़ूज़ उरसानी साहिबु असांखे जॉइन कयो आहे, PTI जा सीनियर अॻवान। महफ़ूज़ साहिबु वॾी महिरबानी अव्हांजी। रियाज़ शाह साहिबु अव्हांजी बि तमामु घणी महिरबानी। ॻाल्हि ॿोल जी शुरूआति जेकॾहिं हिन वायरस खां कयूं, जीअं असां पहिरियों बि चयोसीं त हाइप कंहिंखे बि क्रिएट न करणु खपे, पर हीअ जेको हुकूमत बार बार तालीम इदारनि जे मोकलनि में वाध कंदी पई वञे त उन सां बि वालदेन हुजनि या माण्हू जेके आहिनि उन में काफ़ी हिकिड़ी परेशानी थिए पई। ऐं कुझु माण्हू त इहो बि चवनि पिया शायदि सूरत हाल ख़राबु आहे, हुकूमत खे हुनजी ख़बर आहे पर माण्हुनि खे न पियो ॿुधायो वञे, त हीअ सम्झो पिया त तालीमी इदारा बंदि करणु बहितर सोल्यूशन आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नसीर ॾिसो, हिकिड़ो सॼी दुनिया में वायरस अची वियो जेको चाइना में आयो त पोइ उहो वरी ॿियनि ममालिक में बहे, ईरान में ऐं चाइना खे वधीक इफेक्ट कयो आहे। ईरान सां असांजा अचु वञु असांजे ज़ाइरीन जो रहे थो उते ज़रूरतुनि जे करे। ज़ाहिरी ॻाल्हि इन करे जेके फैमिलीज़ आहियूं उतां खां त उन्हनि जी स्क्रीनिंग बि थियणी आहे। उतां खां जीअं बॉर्डर ते तव्हां ॾिसो पिया त माण्हू आहिनि बीठा आहिनि। असांजी सिंध गवर्नमेंट वफ़ाक़ सां बि कॉन्टेक्ट कयो CM साहिबु त गॾिजी पाण हिन में हिते कमु करियूं। ऐं सिंध गवर्नमेंट जा आइसोलेशन वार्ड्स वग़ैरह बि ठाहिया आहिनि इलाही जॻहियुनि ते, कराची में ऐं डिफरेंट सिटीज़ में, हैदराबाद थी वियो, जंहिंमें इलाही जल्द जेको कंट्रोल बि असां करे वरितो। ऐं अलाह जो लख शुक्र आहिनि त पाण वटि अञा ताईं रिपोर्ट बि घटि आई, पर पाण खे प्रिकॉशन त करिणो आहे ज़रूरी।
त इन करे जेके ॿारनि जी छुटी जो ॿारनि ते जल्दी असरु थींदो ऐं वॾी एज जे माण्हुनि ते थींदो आहे। ऐं जेके ज़ाहिरी ॻाल्हि आहे फैमिलीज़ आयूं आहिनि ईरान में जा त उन्हनि जी जेसि ताईं स्क्रीनिंग थिए या उन्हनि खे ॾिसिजे त ज़ाहिर आहे उनखे थोरो टाइम लॻंदो ऐं उनमें कहिड़ी ख़बर ॿार बि हुजनि या आयल हुजनि त स्कूल में जेके गॾु वञनि त हिकिड़े मां ॿिए में स्प्रेड थी सघे थो। इनसां ख़ौफ़ बि पकड़िजे थो जॾहिं वक़्त जो हुकूमती मोकलूं वधाईंदी वञे इदारा बंदि कंदी वञे त माण्हुनि में ख़ौफ़ पकड़िजे थो। ॾिसो स्कूल बंदि करण जो मक़सदु इहो जो ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़ो एॾो ख़तरनाक वायरस आहे सॼी दुनिया खे ख़तरे में विधो आहे। पाकिस्तान में असांखे त ज़ाहिर आहे पंहिंजा ॿार प्यारा आहिनि या असांखे पंहिंजा मुल्क जा या असांजे सूबे जा असांखे माण्हू प्यारा आहिनि त असां हुनजे लाइ अगरि मोकल करे ऐं स्क्रीनिंग करायूं था त इहा बहितर अमल आहे मुंहिंजे ख़्याल में। उहो रुॻो सिंध कोन्हे कयो, उहो त वफ़ाक़ में बि इहे थिया आहिनि ऐं उनमें त टोटली स्क्रीनिंग सॼे मुल्क में हले पई ऐं मुंहिंजे ख़्याल में त इलाही बहितर थियो आहे जेको थियो आहे। सही महफ़ूज़ साहिबु अव्हां कीअं पिया ॾिसो उहा ई ॻाल्हि त माना कंहिंखे बि हाइप क्रिएट न करणु खपे, हर कंहिंखे पंहिंजी पंहिंजी ज़िम्मेवारी जो मुज़ाहिरो करणु खपे। सिंध हुकूमत इहो कयो आहे, उन ते कुझु धुरियूं जेके आहिनि तनक़ीद बि कनि पियूं ऐं उहे चवनि पिया त पोइ शादियुनि ते बि बैन करे छॾियो, माण्हू शादी हालनि में वञनि था मिलनि था, पोइ शॉपिंग मॉल बि बंदि कराए छॾियो, जीअं वुहान सॼो सिटी जेको उनखे बंदि करे छॾियऊं ऐं कुझु माण्हू ज़ाहिर आहिनि फ़ैसिले जी आजियां बि कनि था। जीअं रियाज़ शाह साहिबु ॿुधाइनि पिया त वाक़ई किथे ईअं न थिए जो ॿार तो उन्हनि जो इम्यून सिस्टम आहे वग़ैरह एतिरो स्ट्रॉन्ग न हूंदो आहे बनस्बत जीअं ॿियनि जे। त नसीर साहिबु हिकिड़ो त शइ सम्झण जी ज़रूरत आहे त ही हिकु वायरस आहे जेको तमामु वेझड़ाई में डिसंबर 2019 में इहो ज़ाहिर थियो आहे ऐं हिन जी का घणी ख़बर न आहे साइंसदाननि खे त हीउ केतिरो तेज़ी सां फैलिजी सघिजे थो। इन में अमवात फ़िलहाल त 200 जे क़रीब आहिनि, पर केतिरियूं अमवात कंहिं ॿिए जीन्स जे हवाले सां या कंहिं जेनेटिकली कंहिं एरिया में थी सघे थो वधीक थींदियूं हुजनि। जीअं एड्स जेकी आहे उन अफ्रीका में वधीक जेको आहे उहो असरु कयो, छाजे करे जो हुन जी जीन्स जेकी हुयूं हुननि खे न पियो रोके सघनि। त का ख़बर न आहे इन वायरस जी। मुमकिन आहे हीउ वायरस एतिरो ख़तरनाक बि न हुजे, पर जेसीं ताईं साइंसदाननि खे मेडिकल जेके एसोसिएट जेके इन जा जेके लाॻापियल जेके उहे इदारा आहिनि उहो जेसीं ताईं हिन खे सही तरीक़े सां तशख़ीस नथा करे छॾनि आहे छा, तेसीं ताईं हिन जे बारे में अहिड़े ई क़िस्म जो जेको आहे उहो सॼे वर्ल्ड वाइड हिकिड़े पूरे दुनिया जेको आहे उहो हिकिड़ो प्रोटोकॉल ठाहियो आहे ऐं उन में WHO खां वठी करे जेके बि इदारा आहिनि उहे सभु शामिल आहिनि। उन जी गाइडेंस ते इहे शयूं थियनि थियूं। पाकिस्तान में बदकिस्मती सां सिंध सां लाॻापियल ऐं बलूचिस्तान सां वेझो ईरान में जेको आहे इहे जेके केसिस वधीक थिया आहिनि तक़रीबन 200-250 अमवात थियूं आहिनि। टोटल 3000 अमवात हींअर ताईं थी चुका आहिनि, लख माण्हू जेके हिन सां मुतासिर थी चुका आहिनि। काई वरी तादाद न आहे दुनिया में, काई वरी तादाद न आहे। शायदि मलेरिया अगरि जा असां कयूं त तमामु लखनि ऐं करोड़नि में वञी थियनि था, पर ॻाल्हि इहा आहे त छाजे करे जो उहो हिते पहुतो आहे ऐं तक़रीबन 1200-1100 जेके आहिनि उहे ज़ाइरीन जेके ईरान मां कुंभ मां आया आहिनि उन्हनि खे इहो सस्पेक्ट करे सघिजे त कुझु माण्हू जेके आहिनि उन्हनि जा हिते सस्पेक्ट जेके आहिनि उहे अस्पतालनि में मौजूदु बि आहिनि। कुझु ॿ केसिस जेके आहिनि उहे जेके आहिनि उहे आइडेंटिफाई बि थिया आहिनि ऐं उहे कंफर्म बि थिया आहिनि। त हिन जी जेकी 6-7 ॾींहं जी जेकी इंक्यूबेशन पीरियड हूंदो आहे, माना इन्फेक्शन खां वठी करे हू जेकी बीमारी में तब्दील थिए थो उनजो इंक्यूबेशन पीरियड चवंदा आहिनि 14 ॾींहं आहे। त उहो इंक्यूबेशन पीरियड ताईं वॉच करणु सभिनी शयुनि खे तमामु ज़रूरी हो। त इहो सिर्फ़ु सिंध गवर्नमेंट जो कोन्हे, इहो बेसिकली दुनिया जे अगरि तव्हां ख़िते में जीअं असां ईअं सम्झो त पोलियो वायरस खे जीअं अगरि असां सॼी दुनिया में कंट्रोल करण जी कोशिशि कयूं पिया ऐं अगरि उहो सिंध में या KPK में नज़र अचे थो त सॼी दुनिया जे लाइ हिकिड़ो जेको आहे उहो हिकिड़ो तशवीश जो बाहिस बणिजे थो। त इन तरीक़े सां ख़ुदा न ख़ास्ता अगरि पाकिस्तान में केसिस डेवलप थियनि था ऐं अमवात थियनि थियूं त तमामु हिकिड़ो जेको आहे तशवीश थींदी, छो जो पाकिस्तान में ऐं वरी शयुनि जी अञा घटिताई आहे, हैंडलिंग जी घटिताई आहे, माण्हू जी सोच जी घटिताई आहे। हिन शइ जो मां फ़ाइदो वठंदे हिकिड़ी ॿी ॻाल्हि कंदुसि त असांखे हिकिड़ो ॿियो पंहिंजो रवैयो तब्दील करिणो पवंदो। उहो नसीर साहिबु रवैयो इहो आहे त असांखे ख़ुदा न ख़ास्ता अगरि का बीमारी थिए थी या नज़लो या ज़ुकाम ई थिए थो, असां हुनखे ॿिए ताईं पहुचाइण में हिकु इलत महसूसु कंदा। माना असां हिकिड़ो जेको हूंदो आहे न उन जेको ईअं सम्झो त लापरवाही में ग़लती थी वञे। ठीकु आहे न, अगरि तव्हां छिकूं ॾियो पिया या ज़ुकाम ॾियो पिया या तव्हां नक मां ख़ुदा न ख़ास्ता जो, त उहो ॿिए खे ॾियण में तव्हांखे को परवाह कोन थी थिए। त दुनिया में ईअं न आहे। दुनिया में मास्क उहो माण्हू पाए थो
जंहिंखे पाण अगरि का बीमारी आहे त माण्हू मास्क पाए थो ताकी मुंहिंजे करे कंहिं ॿिए खे न थिए। एतिरे हद ताईं जो उहो हथ बि कंहिंसां कोन थो मिलाए, एतिरे हद ताईं हू चाहे थो त मुंहिंजी बीमारी ॿिए खे ट्रांसमिट न थिए। ऐं बदकिस्मती सां असां वटि इन शइ खे तमामु हाणे जीअं तव्हां सिंध यूनिवर्सिटी जो मूंखे हींअर वीडियो ॾेखारियो जंहिंमें शागिर्द नचनि त पिया, ठीकु आहे हिकिड़ी पंहिंजी जॻह ते थी सघे थो मज़ाक में कंदा हुजनि, पर दुनिया खे मैसेज छा थो वञे। त अहिड़े क़िस्म जूं शयूं मां सम्झां थो त असांखे असां दुनिया जा पार्ट आहियूं। ऐं अगरि हिकिड़ी जेकी वधंदड़ बीमारी आहे जेकी हिक खां ॿिए माण्हू खे लॻे थी उन में असांजी हिकिड़ी ज़िमेदारी ठहे थी क़ौम जे हैसियत सां। ऐं अगरि असांखे को नुक़सानु थिए थो पियो त असांखे बर्दाश्त करणु घुरिजे। मलेशिया पंहिंजो हींअर इवेंट पंहिंजा जेके आहिनि उहे ख़तमु करे छॾिया आहिनि। हॉकी इवेंट हुयो उहो उन्हनि ख़तमु करे छॾियो। दुनिया में वॾा वॾा इवेंट जेके आहिनि, चाइना तक़रीबन सॼो जेको आहे उहो सीज में बंदि करे छॾियो अथनि। त इलाही नुक़सान थिया आहिनि, पर हीअ सभु जा सभु बेसिकली इन सोच जे हवाले सां आहिनि त असांजे करे कंहिं ॿिए खे को नुक़सानु थिए। त मां सम्झां थो त अगरि असां इस्लाम खे बि ॾिसूं त उन में बि तव्हांखे इहो ई दीन तव्हांखे चवंदो त तव्हां कंहिंखे नुक़सानु न ॾियो, कंहिंखे तकलीफ़ न ॾियो। लिहाज़ा असां एज़ अ क़ौम दुनिया जे लाइ आसानी पैदा कयूं। सही। त उते ई वरी यार साहब त हिकिड़ी क़ौमुनि जी बि हिकिड़ी ज़िमेवारी थींदी आहे त असां हूं त माना घणनि माण्हुनि दावाऊं त असांजूं वॾियूं हूंदियूं आहिनि, पर असांजो अख़लाक़ी दीवालपणो चइजे या छा इहो आहे त जॾहिं खां इहो कोरोना वायरस जो ख़दशो थियो पर उनखां पहिरियां ख़बर हुई त हिकिड़ो वायरस आहे उनखे त असां वटि मास्क गुम थी विया। सर्जिकल मास्क जेको माना ईअं बिल्कुलु सस्ते रेट ते मिलंदो हो उहो नायाबु थी वियो। अवां मुंहिंजा खोड़ के रिश्तेदार या अवां विया हूंदा कंहिं बि स्टोर ते चवंदा साईं आहे ई कोन। त असीं अख़लाक़ी दीवालपण जी कहिड़ी हद ते बीठा आहियूं ऐं नेठि उन में बि वरी हिकिड़े वक़्त जी हुकूमत जो बि पंहिंजो किरदारु थिए थो। ख़बर हूंदी त इहे ठहनि किथे था, किथां खां केरु डिस्ट्रीब्यूटर आहे, त उन्हनि खां पुछाणो कजे त भई नेठी केॾां गुम थी विया, इन जी बि असीं ज़ख़ीरा अंदोज़ी था कयूं। ॾिसो माण्हू इहो तव्हां सही पिया चयो, हिकिड़ो इख़लाक़ी हूंदो आहे। कई माण्हू अहिड़ा बि असां ॾिठासीं जेके माण्हू फ्री में वठी माण्हुनि खे विराइनि था। ऐं दुनिया में बि ईअं थियो, पाकिस्तान में बि अहिड़ा अलाह वारा माण्हू हुआ जंहिं रोड ते बि माण्हुनि खे बाक़ाइदे विराया आहिनि। असांजे CM साहिबु साईं मुराद अली शाह साहिबनि ते एक्शन बि खयो, हुन ते ऑडर ॾिना त जंहिं ज़ख़ीरा अंदोज़ी कई आहे, जेके वधीक रेट्स में विकिणनि पिया उन्हनि ते सख़्त मां सख़्त कार्रवाई कई वञे। ऐं जिथे अगरि निशानदेही थिए थी त फ़लाणो माण्हू अगरि लिकायो वेठो आहे, किथे रखियो वेठो आहे, स्टॉक करे वेठो आहे या को महांगे रेट ते ॾिए पियो त उन ते अवां क़ानूनी कार्रवाई करियो। त इहा असांजी गवर्नमेंट इन ते एक्शन खयो आहे। उनखां सवाइ इहा त जेका मञण वारी ॻाल्हि आहे जो ग़लति मां ग़लति अमल आहे जेको माण्हू पंहिंजे स्टॉक करे अगरि अहिड़े किसे में फ़ाइदो खणनि, इन्हनि खे त घुरिजे त भई इन मां फ़ाइदो न खणनि। अगरि मुफ़्त में कंहिं खे ॾेई सघनि या कंहिंजी मदद कनि त उहो उन्हनि खे अलाह जे तरफ़ां दुआ थींदी। पर माण्हुनि खे छा था करे सघूं अगरि अहिड़ो कंदा। असां त तव्हांजे चैनल ते कार्रवाई थी आहे, कुझु 4 माण्हू गिरफ़्तार बि थिया आहिनि, उन खां कुझु 20,000 लॻभॻि चवंदा मास्को पकड़ियो अथनि वञी, पर तॾहिं ख़बर तव्हांजे चैनल जे तवसुस सां ऐं इहो ज़रूरु चवंदुसि त बराए महिरबानी अहिड़ा अमल न थियनि। ऐं जेके अगरि कंहिंजी मदद करे सघनि था त उनमें ज़रूरु कनि। बाक़ी असांजी सिंध गवर्नमेंट इन ते इलाही सख़्ती सां कार्रवाई बि करे पई ऐं इलाही सीरियस आहियूं असां इन किसे ते जो हीअ शइ खे कंट्रोल बि थिए। घणे भाङे असां कंट्रोल करे बि विया आहियूं सिंध में ऐं अहिड़ा सेंटर्स बि ठहिया आहिनि, पर वरी बि चवंदा आहिनि त ख़्यालु अञा वधीक रखिजे। उनमें जेतिरो माण्हू हथ CM साहिब वटि डॉक्टर बि आया, उन्हनि प्रेस कॉन्फ्रेंस बि कई, सभिनी तव्हां बि ॿुधी हूंदी। त डॉक्टर चयो त भई उहो तव्हां पंहिंजी सफ़ाई रखो, हथ तव्हां बार बार धोयो या सैनिटाइज़र वग़ैरह यूज़ करियो त उन सां इहा स्प्रेड नथी थिए। ऐं ॿियो मीटर परे रहो तव्हां, या अखियुनि में या वात वग़ैरह में या इहो हथ न लॻायो या नक साफ़ु न करियो, कंहिंसां अगरि हथ मिलायो था त इन सां बि स्प्रेड नथी थिए। त थोरो पाण खे कुझु मिलण जो असांजो रीतियूं रस्मूं न कंहिंखे हथ न ॾियो त उहो माइंड कंदो आहे, पर जॾहिं अहिड़ा मौक़ा आया आहिनि त असांजो हिकिड़ो पुराणो तरीक़ो हूंदो आहे न, परे खां भला खणी धोई था सघनि न या सैनिटाइज़र यूज़ करे सघनि था थोरो कुझु ॾींहं जे लाइ जेसिताईं अगरि इहो सम्झणु खपे त उहो हथ छो नथो मिलाए। पर असां न इन ते बि माइंड कयो वेंदो आहे मूंसां हथ ई न मिलाए। बादशाही सलाम अथव सिंध में, पर उनमें जेतिरो वधीक धोइनि हथ खे या सैनिटाइज़र यूज़ कनि त इनशाला इन मां बची सघिजे। महबूब साहिबु अव्हां खां बि ज़रूरु चाहींदुसि त असां हू दुनिया खे वेही वॾा अख़लाक़ियात जा वॾा मैसेज ॾींदा आहियूं, पर असांखे रिपोर्ट थियो त जॾहिं मुज़फ़राबाद आज़ाद कश्मीर 2005 में न ज़लज़लो आयो त कफ़न महांगा थी विया। हाणे हिन कंडीशन ते अची पहुता आहियूं, दुनिया में ईअं मुफ़्त विरहाया पिया वञनि चाइना ॿियनि, ऐं असां हुनजो स्टॉक कंदा था वञूं त असीं किथे पहुतल आहियूं। माना अख़लाक़ियात जा वासन जेके ऐं ईअं न आहे त को सभु पिया कनि, पर कुझु माण्हू कनि पिया जंहिंजे
तंहिंजे करे बि हिकिड़ी माना मसइला त क्रिएट थियनि पिया न। मसइला बिल्कुलु क्रिएट थियनि था। असांजो सॼो मैकेनिज़म ख़राबु आहे। शाह साहब वेठा आहिनि, पंहिंजे गवर्नमेंट मां आहिनि, एडवाइज़र बि आहिनि, पर पंहिंजे दिलि ते हथु रखी ॿुधाइनि त को मैकेनिज़म आहे जो तव्हां माण्हुनि खे रिलीफ ॾियो। अगरि तव्हां गवर्नमेंट हॉस्पिटल्स में बि रखो था, साईं सुठो कमु कयो आहे, उनमें तव्हांजे वज़ीर साहिब साराह कई आहे त सिंध गवर्नमेंट जहिड़ा कम असां पंहिंजे सूबनि में कयूं। चलो हलो हिनखे पर मां तव्हांखे का ॿुधायां, ग्राउंड रियलिटी इहा इशू आहे त मेडिकल स्टोर्स ते मास्क दस्तियाबु न आहे। ऐं इन जे करे मां मेडिकल स्टोरनि खां पुछियो त हुननि चयो त असांखे होलसेलर महांगो थो ॾिए, असां छो पंहिंजो जेको आहे उहो झुंडा पट करायूं, इन करे असां रखूं ई कोन था पिया। त बहरहाल हिकिड़ो क्राइसिस आहे ऐं सस्ते अघ ते ऐं वाफ़िर मिक़दार में मास्क ऐं ख़ासि तौर ते उहे मास्क जेके इन कोरोना वायरस खे रोकण जे लाइ आहिनि। लाज़मी ॻाल्हि आहे, कोरोना वायरस जो बि हिकिड़ो मास्क जो मतिलबु इहो हूंदो आहे त तव्हां फिल्टर कयो। फिल्टर करण जो मक़सदु आहे त जेतिरो उनजो जेको कोरोना जेको नालो आहे उहो बेसिकली वायरस जी शेप जो नालो। कोरोना मक़सदु ताज, जीअं ताज तव्हां ॾिसो था त ताज वांगुरु उनजो हिकिड़ो शेप थिए थो, उनजी हिकिड़ी साइज़ थिए थी। जे अगरि तव्हां मास्क अहिड़ो पाए था जंहिंमां उहो गुज़री थो वञे त उन मास्क जो को फ़ाइदो कोन्हे। मास्क तव्हांखे उहो पाइणो आहे जंहिंमां उहो गुज़री न सघे। त इहो स्पेसिफिकली काफ़ी शयूं आहिनि, माण्हू एजुकेटेड बि न आहिनि ऐं गवर्नमेंट जे तरफ़ां बि जेके आहिनि अहिड़े क़िस्म जा के जेके आहिनि उहे वाफ़िर तरीक़े सां के शयूं मुहैया न कयूं, नई इंफॉर्मेशन मुहैया कई हुई आहे, नई मास्क अहिड़े क़िस्म जा मां त घटि में घटि को अहिड़ो को तहरीक जे तरीक़े सां कोन पियो। बहरहाल रही इहा ॻाल्हि त असां मुआशरती तौर ते जेको दीवालियोपन आहे असांजो, अलाह साईं असां ते रहम करे ऐं इहे शयूं को नंढड़े लेवल ते कोन थियूं थियनि, तमामु वॾे लेवल ते थियनि थियूं। चाहे उहो कणिक जे बहिरान में कणिक जी ज़ख़ीरा अंदोज़ी हुजे या खंड जे बहिरान में खंड जी ज़ख़ीरा अंदोज़ी हुजे, माण्हुनि खे को बि क़यास कोन थो अचे। हू हर शइ खे जेको आहे हिकिड़ो मौक़ो सम्झी करे पंहिंजो। ऐं नसीर साहब मां तव्हांखे ॿुधायां, मुंहिंजो दिलि एॾो बर्दाश्ता थी चुको आहे। माण्हू तव्हां सां अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदा जो वाक़ई तव्हां चवंदो त शायदि हीउ वाक़ई सच थो अचे, पर एॾो कूड़ हूंदो जो मां तव्हांखे ॿुधाए कोन थो सघां। मां हींअर हिकिड़ो प्रोग्राम ॾिठो पिए जंहिंमें यूनिवर्सिटी जो जेको हो उहो हेड डीन जेको डायरेक्टर हो एजुकेशन इस्लामिक हुनजो गोमल यूनिवर्सिटी वारो, हुन सां जॾहिं हू जॾहिं पुछे पियो त हू चवे थो त वाह अहिड़ो कमु, अहिड़े कम खे त माना हू अहिड़े क़िस्म सां ॻाल्हाए पियो जो मां त 100% हुन ते यकीन कयां। पर हुन खां बाद में जॾहिं ॾेखारियो त मां हुनजी शातिरपने ते, मां हुनजे अयारी ते एॾो हैरान थियुसि, मूंखे रोइणु अची वियो। मूं चयो अहिड़े क़िस्म जा माण्हू असांजी सोसाइटी में तमामु घणी तादाद में थी चुका आहिनि, नंढी तादाद में न, तमामु घणी। त इहे ई माण्हू असांजे बिज़नेस में बि आहिनि, इहे माण्हू असांजे पॉलिटिक्स में बि आहिनि, इहे माण्हू दीन जो लिबादो बि ओड़े वेठा आहिनि, इहे असांजा उस्ताद बि लॻा पिया आहिनि। मतिलबु हीउ मुआशिरो तमामु ख़तरनाक सूरत हाल में आहे अगरि असां मुआशरती हुनखे तनज़ुली खे ॾिसूं त। इहो मां सम्झां थो त मास्क खां वठी करे के बि शयूं थियनि थियूं, गवर्नमेंट खे सचाई सां अगरि कमु करिणो आहे ठीकु त हुनखे हिकिड़ो आइनी हथ सां कमु करिणो पवंदो। ऐं उहो शइ मां फ़िलहाल त न चलो असां ब्रेक वठी वठूं। वाक़ई इहो वॾो ज़ुल्म इहो हूंदो आहे त माना त केरु ॾोह करे उन ॾोह खे उहो ॾोह सम्झे बि नथी, इहो वॾो ॾोह त इहो ई आहे। हिन ब्रेक वठूं था, ब्रेक खां पोइ वरी असीं ॿिया जेके मुख़्तलिफ़ इशूज़ आहिनि उन्हनि तरफ़ ईंदासीं। एक भेरो ॿीहर अव्हांखे भलीकार चऊं था। इंट्रो दौरान जेको आउं चयो त एहसन इक़बाल साहब जी ज़मानत जेका आहे उहा मंज़ूर थी आहे शाहिद खाकान सां गॾु, त उन ते बि ॻाल्हाईंदासीं त नेब जी जेका परफॉर्मेंस आहे गॾोगॾु वरी असीं ॾिसूं था त हिकिड़ो प्रोसिक्यूशन जूं कमज़ोरियूं, ॿियो नेब ख़ुर्शीद शाह साहब जा जेके भाउ जेके 8 साल अॻु गुज़ारे विया हुआ उन्हनि खे बि उन्हनि तलब करे वरितो आहे। त हीअ नेब जी परफॉर्मेंस ते घणो सुवाल थिए पियो, गिरफ़्तारियूं थियूं त पोइ हुकूमत ते घणी तनक़ीद थी, उनजो छा सबबु हो, साईं खां पुछणु छो जो ही क्रेडिट खणण जी कोशिशि कंदा PTI जे दोस्त, ऐं वरी PTI जा दोस्त चवंदा त इहे नेब जूं गिरफ़्तारियूं, पर कीअं पियो ॾिसो त हीअ धड़ाधड़ गिरफ़्तारियूं, वरी पोइ उन्हनि खां पोइ ज़मानतूं, इहो सिलसिलो वरी हाणे जेको फिरदौस आशिक़ एवान साहिबा बयानु पई ॾिए त नवाज़ शरीफ़ साहिब खे डिपोर्ट कंदासीं, लॻे थो त वरी सूरत हाल उन तरफ़ वञे पई जेको शुरूआति में PTI जी पॉलिसी हुई टकराव वारी। ॾिसो साईं नसीर भाई, जेके हींअर गिरफ़्तारियूं थियूं तक़रीबन ऐं आहिस्ता आहिस्ता सभई उहे ख़ुर्शीद शाह बि जल्दी निकिरी वेंदो। हिकिड़ो हूंदा न ख़ाली ज़बानी इल्ज़ाम ऐं उन ते साबित अॼु ताईं कुझु बि कोन थियो कंहिं ते बि,
वेंदे जेके नवाज़ शरीफ़ जी नून लीग जा हुआ ख़ाकान अब्बासी साहब ऐं पंहिंजो एहसन इक़बाल साहब, पोइ वरी असांजी पार्टी जा साईं आसिफ़ अली ज़रदारी साहब थी वियो, मोहतरमा फरियाल टलपुर साहिबा थी वई, ख़ुर्शीद शाह अंदर इंशाअल्लाह आगा सिराज दुरानी साहब, सभिनी ते इल्ज़ाम लॻा, साबित कुझु कोन थियो, ॿाहिरि अची विया। त मतिलबु हिननि जी उहा अकाउंटेबिलिटी या उहो हिकिड़ो दहशत विहारणी आहे, माण्हुनि खे प्रेशराइज़ करिणो आहे ऐं अचे हथु कुझु कोन थो, जेके दावा कूड़ा निकिरियो था वञनि, जेके अव्हांजा ॾोहारी थियनि था उन्हनि खे तव्हां पाण प्रोटोकॉल में ॿाहिरि मोकिलियो था, हलो उन ते आऊं तनक़ीद कोन कंदुसि, छो जो उन्हनि जी हिकिड़ी मेडिकल लेवल ते वियल आहिनि, पर ॻाल्हि चवण जो मक़सदु इहो, अव्हां अगरि उन्हनि खे ॿाहिरि बि मोकिलियो था, वरी उन्हनि खे जेको आहे तव्हां पोइ मोकिले करे हुननि जी तबियत ते मज़ाक़ ठाहिणु, हुननि ते तव्हां बयानु कढणु, त इहा बि त हिकिड़ी ग़लति ॻाल्हि आहे। ॿी ऐं साईं मुंहिंजे उर्साणी साहिब जी ॻाल्हि खे कंदुसि, त जीअं साईं हिकिड़ो ॻाल्हि कई पिए त डपु लॻे थो या साईं दिलबरदाश था थी विया हिननि में त कूड़ त सभु खां वधीक कूड़ त तव्हांजी PTI जे लीडरान ॻाल्हायो, इमरान ख़ान साहिबु किरोड़ नौकरियुनि जो कूड़ ॻाल्हायो, इमरान ख़ान साहिबु 50 लख घरनि जो कूड़ ॻाल्हायो, इमरान ख़ान साहिबु जेको आहे हर ॻाल्हि करे यूटर्न वरितो, का बि अॼु ताईं जेके माण्हुनि खे आसरा ॾिना, 10-15 लख माण्हू बेरोज़गार थी विया आहिनि। अव्हां जेके ॻाल्हियूं कयूं, अव्हां IMF ते कोन वेंदो, तव्हां हुनखां टिपल गुना वधीक कर्ज़ो वरितो आहे, अव्हां 1200 अरब रुपया कर्ज़ो वरितो आहे, सॼे जेको आहे रिकॉर्ड में एतिरो कोन थियो आहे, 1200 अरब कर्ज़ PTI जी गवर्नमेंट वरितो आहे, उहो ज़ाहिर त थिए थो लॻे किथे पियो, आख़िर हुनजो छा पियो थिए, कर्ज़ पियल आहिनि, कर्ज़ वठी ॾिसो आवाम खे त को रिलीफ न पियो मिले न, अटो महांगो, खंडु महांगी, तव्हांजी हर शइ महांगी, तेल हींअर सस्तो थियो, उहो बि मथे आलमी मार्केट में वधीक सस्तो थियो, हिते 5 रुपया किरियो, मतिलबु चवण जो मक़सदु इहो आवाम खे को बि रिलीफ नथो मिले। साईं वारनि जी पार्टी आहे, साईं असांजे लाइ मोहतरम आहे, पर ॻाल्हि चवण जो मक़सदु इहो आहे त तव्हां हिकिड़ो मंशूर हलायो शुरू मां, जेको आहे जीअं तव्हां सवेर ॻाल्हि पंहिंजी हली पई इल्ज़ामनि जी ऐं नैबगर्दी जी ऐं हिननि शयुनि जी, त हिननि हिकिड़ो ट्रेंड शुरू मां हलायो त एतिरो कूड़ ॻाल्हायो जेको सच लॻणु लॻे, त उहो ई माण्हुनि सां थियो कंटेनर ते बि जेको फिलाणो चोर, फिलाणो हीअ, फिलाणे जो हेतिरो पैसा, हेतिरा, ॿिए ॾींहुं हुकूमत में अची सां वापसि आणींदासीं, गले में छिके वठंदासीं, छा थियो, कुझु साबित कोन थियो। अच्छा, ईअं त हाणे डिघो बहस थींदो, पर सर जेकॾहिं मुख़्तसिर ऐं हिन ते फिरदौस आशिक़ एवान साहिबा जे बयान ते चए वाक़ई नवाज़ शरीफ़ खे ॿाहिरि हिन खे फिक्स मैच हो ऐं हुन मीडिया रोल प्ले कयो, त पोइ ज़ाहिर आहे कल्ह खां वठी इहो डिबेट पियो थिए, त पोइ ख़ान साहिब जा बयान वरी अवां वफ़ाक़ी वज़ीर जी नफ़ी पियो कनि, जेके यास्मीन राशिद साहिब हेल्थ मिनिस्टर चयो त न, ऐं असां पंहिंजे मेडिकल टीम जे रिपोर्ट ते अॼु बि बीठा आहियूं, त फिरदौस आशिक़ एवान साहिबा खे अहिड़ी इंफॉर्मेशन केरु पुॼे? नसीर साहब, ॻाल्हि इहा आहे त पहिरियां त हिकिड़ी ॻाल्हि सम्झण जी आहे ज़रूरत, त शयूं टाइम वठंदियूं आहिनि। नैब इदारो आहे जंहिंखे पहिरियां चार्जिस फ्रेम करणा, केस इन्वेस्टिगेशन करणी आहे, कोर्ट्स खे प्रूफ करिणो आहे, कोर्ट्स उनखां पोइ उनखे कसूरवार या उनखे जेको आहे उहो बेक़सूरवार साबित करे उनखे जेको बि सज़ा जज़ा जो उहो सिलसिलो, हाणे हिन में टाइम लॻे थो। हिकिड़ी ॻाल्हि हिन ते चयो त यास्मीन मां अर्ज़ु इहो आहे त नवाज़ शरीफ़ साहिब जो हिकिड़ी शइ त हुननि जे मथां जेके इल्ज़ामात या केसिस आहिनि, उन हवाले सां असांजी गवर्नमेंट जो मौक़ुफ़ या इमरान ख़ान साहिब जो मौक़ुफ़ इहो ई हो त असां क्रेडिबिलिटी जेकी आहे उन जे थ्रू, ड्यू प्रोसेस जे थ्रू असां जेके बि पैसा लुटिया विया आहिनि उहे पैसा वापसि कंदासीं। लिहाज़ा इहा ॻाल्हि त जेकी कंहिंखे असांखे रिलीफ ॾियूं या NRO जंहिंखे चइजे उहो ॾियूं, त उहो ख़ान साहिब असां शुरू खां इन शइ जे ख़िलाफ़ हुआसीं। तव्हां ॾिसो त पहिरीं तकरीब ख़ान साहिब जॾहिं असेंबली में कई त उन में चयो वेंदो त NRO ॼण तव्हांजे हथ वस आहे ई कोन, ज़ाहिर कोर्ट उनखे सुप्रीम कोर्ट जो रद्द थियल आहे, तव्हां ॾेई कोन था सघो कंहिं बि क़िस्म में रिलीफ। हाणे ॻाल्हि इहा आहे जो हींअर सभु सियासतदान इंक्लूडिंग पीपल्स पार्टी उहो इहो तसवुरु करे वेही रहिया आहिनि त हिकिड़े क़िस्म जी रिलीफ ॾिनी वई आहे, ऐं यानी इस्टेब्लिशमेंट या जेको आहे उहो सभिनी जेको आहे उहो हिकिड़ी क़िस्म जो मैकेनिज़म डेवलप कयो ऐं जेको आहे हुनखे वञणु ॾिनो। तासिर इहो आहे त हिकिड़ो ख़्यालु इहो आहे त नवाज़ शरीफ़ साहिब खे जेकी बीमारी ॿुधाई वई प्लेटलेट्स जी, अगरि उहा अहिड़ी हुई जहिड़ी हुन ॿुधाई वई त पोइ हू जेको हुते करे थो पियो ऐं मीटिंगूं करे थो पियो, होटल में घुमे थो पियो, खाना खाए थो पियो, जेको बि शयूं नज़र अचनि थियूं पियूं,
उन लिहाज़ सां त उनखे का बि अहिड़ी बीमारी कोन्हे जंहिंमें उन्हनि खे जंहिं तरीक़े सां वठी विया त हिकिड़ो शक ज़ाहिर थिए थो त थी सघे थो ब्लड कंहिं ॿिए जो हुजे, थी सघे थो रिपोर्टूं अहिड़े माण्हू जो हुजनि जंहिंखे वाक़ई प्लेट पर उहो नवाज़ शरीफ़ रुॻो मथां लिखियलु हुजे कंहिं ॿिए जो ब्लड हुजे, त इज़ इट पॉसिबल? ॾिसो ॻाल्हि इहा आहे त तव्हांखे कीअं ख़बर पवंदी त अगरि हिकिड़ो आगा खान मिसाल अस्पताल जो मां नालो थो वठां, अगरि आगा खान अस्पताल में सैंपल कंहिं ॿिए जो थो अचे उनजे मथां लिखिजी करे पाकिस्तान में सभु कुझु थो थी सघे न। जॾहिं तव्हां मेडिकल बोर्ड त हुननि जे रिज़ल्ट ते ॾिसंदो न, तव्हां सैंपल्स किथां आया त ॾिसो इलाही सारियूं शयूं थी सघंदियूं। हाणे फिरदौस आशिक़ अहवान थी सघे थो पंहिंजे हिकिड़ी सोच ॿुधाई हुजे, हुन तरफ़ जेकी डॉक्टर साहिबु आहे असांजी यास्मीन साहिबु आहे उहा हिकिड़ी तमामु वेल रेप्यूटेड हिकिड़ी डॉक्टर आहे ऐं उन जी शइ खे शक नथो करे सघे, लिहाज़ा जेकी वधि में वधि जेको उन शइ में जेको इफेक्ट हो उहो डॉक्टर यास्मीन जो उहो क्रेडिबल उनजी जेकी डायग्नोस थियल हुई त उन्हनि खे सभिनी एतबार कयो त भई ठीकु आहे डॉक्टर यास्मीन आशिक़ चए थी पई त हिन जो मतिलबु आहे त वाक़ई जेको आहे उहो बीमारी एतिरी सीरियस आहे जो अगरि हिते हिनखे रोके वियो ऐं ख़ुदा न ख़ास्ता हुननि जी डेथ थी थी वञे त तमामु घणो जेको आहे उन बेसिस ते हुनखे जेको आहे वञणु ॾिनो वियो। त हाणे ही ॿ राय आहिनि, पर हिकिड़ी शइ त जेकी मां तव्हांखे वापसि उन शइ ते खणी थो अचां त ड्यू प्रोसेस जेको आहे उहो त थियणो आहे, असां कंहिंखे बि रिलीफ कोन ॾिनो आहे, कंहिंखे बि इनारो कोन ॾिनो आहे। अगरि को किथे बि धोखेबाज़ी थी आहे त उन शइ खे हाणे कोर्ट खे चयो वञिबो त हिन जी जेकी ज़मानत तव्हां ॾिनी आहे ऑन मेडिकल ग्राउंड, छाजे करे जो मेडिकल ग्राउंड त नज़र कोन था अचनि, असांजी आर्ग्यूमेंट ई आहे, असां कोर्ट खे आर्ग्यूमेंट था ॾियूं न त हिन जी जेकी ज़मानत आहे ठीकु आहे, असां जेको आहे हुननि खे जेकी वञणु असां ॾिनो ठीकु आहे न, जेकी न वञण वारी लिस्ट हुई बैरून मुल्क जेके बंदिश हुई उहा असां खईं, पर बेसिकली कोर्ट हुनखे बेल ॾिनी त कोर्ट जो मसइलो आहे हिनखे बेल जॾहिं रद्द थींदी त हुनखे एनी आउं वापसि अचिणो पवंदो। हुनजे पंहिंजा केसिस इन तरीक़े सां शाह साहिब खे बि जेको आहे उहो मां गोशगुज़ार कंदुमि त जेके बि केसिस हलनि था पिया उन में कंहिंखे बि अञा ताईं डिसीजन कोन्हे थियो त इहो आज़ादु थियणु प्रोसिक्यूशन जेको सिस्टम हुन ते सुवाल त उथनि था न, तव्हां इल्ज़ाम जे बुनियाद ते माण्हू अंदरि करे छॾियो 6 महीना 7 महीना कंहिंखे साल ताईं पहुचो त इन्वेस्टिगेशन पोइ कईसीं उहा प्रूफ नथी फ़िलहाल हू ज़मानत ॻाल्हि इहा आहे थी सघे थो ख़बर न आहे पर्सनली, पर मां पंहिंजी ख़्याल थो ज़ाहिर कयां थी सघे थो हिकिड़े क़िस्म जो प्रेशर हुजे गवर्नमेंट जी तरफ़ां त भई हिन जल्दी गिरफ़्तारी कई। मां इन करे चवां थो त FIA में इहे शइ जेको असांजो मेंबर साहिबु हो जेको बशीर मेंबर साहिबु हो उन इहा ॻाल्हि कई त मां पंहिंजी हिकिड़ी ज़ाती हिकिड़ी पर्सनल जेकी आहे हिकिड़ी असेसमेंट ॿुधायां थो पियो त इहो प्रेशर थींदो आहे मुंहिंजे साम्हूं वेंदा आहिनि त हू चवंदा भई हीउ माण्हू अहिड़ो पियो करे तव्हां हिनखे गिरफ़्तार छो था कयो, ईअं ॻाल्हि, पर ईअं न हुई त न हिनखे गिरफ़्तार कयो, पर न थी सघे थो इहो प्रेशर डेवलप थियो हुजे ऐं प्रीमेच्योर कंहिंजी गिरफ़्तारी थी हुजे। ऐं मां हमेशह इहो चवंदो आहियां त पीपल्स पार्टी जा या नवाज़ शरीफ़ जा दोस्त इहे चवंदा तव्हांखे केस त आई कोन तव्हांखे छो गिरफ़्तार कयो, मूं चयो इहो त पोइ असां पंहिंजो केस जेको आहे उहो पाण कमज़ोर था ठाहियूं त अगरि असां एविडेंस जे बग़ैर कंहिंखे गिरफ़्तार था कयूं त हुनखे असांजी ज़मानत मिली वेंदी। चार्ज थींदो आयो आहे न त ॾिसो ॻाल्हि इहा ई आहे, पर बेसिकली ॻाल्हि इहा आहे त जेके बि इल्ज़ामात आहिनि जंहिं उन्हनि ॾोहनि जे बेसिस ते हुननि खे जेको आहे उहो अंडर इन्वेस्टिगेशन रखियो वियो आहे ऐं उनजे मथां केस विधा विया आहिनि, उन्हनि जे आख़िरी फ़ैसिले ताईं अचण ताईं असां इहो नथा चई सघूं त हीअ बेक़सूर आहिनि या क़सूरवार आहिनि। असां सम्झूं था त गुज़िश्ता 10, 15, 20 सालनि खां जेकी लूट खसूट हलंदी आहे मुल्क खे जंहिं पोज़ीशन ते पहुचाए वियो इहे सभु माण्हू इन जा ज़िमेदार आहिनि ऐं इन मां कंहिं माण्हू खे कोन्हे छॾिणो ऐं क्रॉस दी बोर्ड थियणी आहे। हा साईं इहो चई सघे थो भई तव्हांजो गिरफ़्तारी असां वटि बि गिरफ़्तारी थियूं आहिनि PTI में, पर थी सघे त इन प्रोपोर्शन जो न थी हुजनि, पर असां चाहियूं था अपोज़िशन वारनि जा माण्हू ॿधाइणा ओतिरा PTI जा कोन ॿधाइणा, असां चाहियूं था क्रॉस दी बोर्ड ते, असां बिल्कुलु एग्ज़ैक्टली ईअं चाहियूं था जेको आम माण्हू सम्झे थो त जेको मुल्क जो लुटियल पैसो आहे मुल्क जा लुटियल रिसोर्सिस आहिनि उहो उन माण्हू खे वापसि वरिता वञनि ऐं सिर्फ़ु वापसि वठी करे को कले जे थधे करण जी ॻाल्हि न आहे। ॻाल्हि इहा आहे त हीउ मुल्क तरक़ी करे हिन मुल्क जो जेको पंहिंजो जेको मुक़ाम आहे उहो हासिलु थिए। अच्छा त रियासत साहिब त किथे माना उहो ई असां बार बार डिस्कस कंदा आहियूं त जेको असांजा कानून आहे उन में के कमज़ोरियूं आहिनि या उनखे कीअं बहितर कजे त कंहिं ते बि तव्हां इल्ज़ाम हणो उनखे अंदरि करे छॾियो जांच पोइ पिया कंदा रहो पोइ जो जांच साबित न थी सघे तेसि ताईं उन माण्हू जी त केतिरी किरदार कुशी थी उनजी फैमिली भोॻियो या जेको कुझु थी थो इज़त नफ़्स खे नुक़सानु पहुचे थो। हलो असांखे पंहिंजे कोर्ट्स ते इलाही एतमाद आहे यकीन आहे उन्हनि ते ई असांजे कोर्ट सगरनि ते ई असांखे ऐं तूं
जेके सच जो साथ ॾींदा आहिनि सदाईं, जेको इंसाफ़ कंदा आहिनि, जेको हक़ीक़ी इंसाफ़ मिलंदो आहे। बाक़ी इल्ज़ाम ॾिसो, हिकिड़ी ॻाल्हि केर बि पहिरें इहा कोन थो करे सघे त तव्हां चोर आहियो या तव्हां वटि पैसो आहे, तव्हां मुल्क लूटियो। हिननि खे किथां ख़बर पई? हिननि खे का ख़बर आहे? या हिननि वटि का गिदड़ सिंगी हुई त ख़बर पइजी त हिननि पैसा लूटिया आहिनि, हिननि वटि पैसा मुल्क जा पैसा, भई उहो साबित त कोर्ट कंदी न। लेट देम माण्हू चवंदा आहिनि असांजे पाड़े में फलाणो माण्हू रहंदो हो, जॾहिं सियासत में न हो, या जॾहिं के मिनिस्ट्री में कोन हो, तॾहिं छा हो, अॼु छा आहे, हुननि जो फैमिली बैकग्राउंड बि त ॾिठो वञे त पोयां छा आहे। त उहे बि कुझु आहिनि, पर घणनि त जेको कुझु थियो आहे उन्हनि जे सभिनी जी ॻाल्हि असां बि कोन था करूं, 5 आङुरियूं बराबरि कोन हूंदियूं आहिनि, पर ॻाल्हि इहा आहे जेके कोर्ट खे प्रूव थियणु ॾिनो वञे, कोर्ट उन्हनि खे सही नमूने सां करे ॻाल्हि किथे त असांजूं कमज़ोरियूं आहिनि न, पोइ किथे कोर्टुनि में प्रूफ नथो थी सघे या छा थो थी सघे। कोर्ट ॾिसो हक़ीक़त ॻाल्हि कंदी कागज़नि में हर शइ में, ऐं उन सां थ्रू प्रॉपर चैनल ॾिसनि था। जेको ॾोहारी हूंदो हुनखे ॾोह थींदो, जेको न हूंदो हुनखे ज़ाहिर आहे उहो, जीअं असांजी मैडम फरियाल टलपुर साहिबा मेरिट ते बेल ते ॿाहिरि आहिनि, को बि में अहिड़ी का ॻाल्हि कोन थी। ईअं जेके बि हेसि ताईं आगा सराज साहिब जेके बि आहिनि उहे बि मेरिट ते बेल ते ॿाहिरि आहिनि इनशाला, ऐं उन्हनि जो बरी बि थी वेंदा हलिया, छो जो उन्हनि ते अञा ताईं साबित कुझु बि कोन थियो। ऐं तव्हां जीअं ॻाल्हि कई पिए त अॼु ख़ुर्शीद शाह साहिब जो 8 साल डेथ थी, हुनजे भाउ ते हुन नैब जो लेटर आयो आहे। हाणे हिननि जी इहा ई त ॻाल्हि आहे जेका हिननि जो इहो माना उन्हनि खे ख़बर ई कोन्हे त केरु माण्हू गुज़ारे वियो, हुनखे 8 साल थियनि, तव्हां लेटर मोकिले छॾियो त तव्हां मतिलबु ईअं ई हवा में तीर पिया हलायो न, तव्हांखे ख़बर त कोन्हे त फिलाणो वाक़ई ॾोहारी पए या कोन्हे। सही त साईं, नेब जी जेको परफॉर्मेंस ढिघे अरसे खां हिकिड़ो डिबेट थियो, विच में नेब ऑर्डिनेंस आयो, पोइ चयो त नेब ला थो अचे, जंहिंमें अपोजिशन खे विहारे करे जीअं सर्विसिस एक्ट मंज़ूर थियो, इनखे बि असीं ईअं मंज़ूर, वरी उहो मामिलो किथे मना दॿिजी वियो। अच्छा, त वाक़ई नेब लाज़ में खोड़ सारियूं कमज़ोरियूं त आहिनि न, जन खे बहितर करण जी ज़रूरत आहे या छा? हिन वक़्तु केॾो डिबेट पियो थिए नेब जी ख़ासि तौर ते परफॉर्मेंस ते, त उनखे ज़रूरी न आहे त बहितर कजे। गोपांग साहब, मसइलो इहो आहे त असांजे जेके असेंबलीज़ आहिनि बदकिस्मती सां, उन्हनि में हिकिड़े क़िस्म जो परसेप्शन आहे त तव्हां कानून खे एतिरो त अनअफेक्टिव ठाहियो त उहो कुझु बि न करे सघे। छाजे करे अगरि इफेक्टिव ठहंदो त असांजे मथां सुभाणे इम्प्लीमेंट थींदो। यकीन कयो, मां तव्हांखे ॿुधायां त तव्हांजो जॾहिं सरेआम फांसी जी जॾहिं माण्हुनि डिमांड कई ज़ैनब केस में, त असेंबली उनखे रजिस्ट कयो। असां त सभिनी सॼे जेकी असांजी जेकी क़ौम हुई, अवाम हुई, उन ते हिकु आवाज़ थी करे चयो पिए त हिन माण्हू खे तव्हां, पर असेंबली में इहा ॻाल्हि थी त न न कयो। असेंबली डिॼे थी, असेंबली में वेहण वारा डिॼनि था। नैब जे कानून जो मूंखे वॾो प्रॉब्लम आहे। तव्हां प्ली बार्गेन कयो, 1 अरब रुपए जी करप्शन कयो, 10 करोड़ रुपया ॾेई छॾाइजी वञो, माना कन्विक्शन खां पोइ जो मां ॿुधायां थो। ऐं मां तव्हांखे इहा शइ हींअर प्रिडिक्ट थो पियो कयां त इहे कन्विक्ट थींदा इलाही माण्हू, ऐं पोइ प्री बार्गेन करे आज़ादु थी वेंदा। नैब जे चेयरमैन जो कमु आहे। नैब जे चेयरमैन अगरि पंहिंजे डिपार्टमेंट खे सही हलाए पियो त को डायरेक्टर या डिप्टी डायरेक्टर ख़ुर्शीद शाह साहिब जे महरूम भाउ जे नाले ते कढे थो त गवर्नमेंट जो को ॾोह कोन्हे। नैब जो प्रॉब्लम आहे, ऐं उहो हाणे चेयरमैन साहिबु चवे थो त असां हुनजी इन्वेस्टिगेशन कयां, उनजो जेको आहे जेको ज़िम्मेदारु हूंदो उनखे असां सज़ा ॾींदासीं। ॻाल्हि इहा आहे त मां त तव्हांजे प्रोग्राम जे तवसु सां बि ऐं असेंबली में जेके माण्हू वेठा आहिनि उन्हनि खे बि मां इहो चवंदुसि त महिरबानी करे कानून साज़ी ते ज़ोर ॾियो। असांजा पंहिंजा जेके MPs वेठा आहिनि, मां पाण जेको आहे हिकिड़ो ज़िम्मेदारु जेको आहियां ऐं प्रोविंस लेवल ते आहियां, पर असां जॾहिं बि वेहूं था त तरक़ियाती बजट उन जी ॻाल्हियूं थियूं थियनि। बाबा तरक़ियाती बजट सुठी ॻाल्हि आहे, तव्हां भले माण्हू खे ॾियो, पर तव्हां पंहिंजी असेंबली में वेही इन्हनि कानून खे त सोचो न। इहे कानून त ठाहियो न, कानून खे जेसीं ताईं सख़्तु न कंदो उन जी इम्प्लीमेंटेशन सां पुलिस तव्हां कहिड़ी शइ इम्प्लीमेंट कराए सघो था पुलिस जे थ्रू। जजिस जी हालति इहा आहे जो मां पाण मुंहिंजो हिकिड़े क़िस्म जो जेको आहे उहो जमाली साहिबु जेको चीफ जस्टिस हो मुंहिंजो रिश्तेदार हो, जॾहिं मां पंहिंजो केस जंहिंजो मुंहिंजे मथां हिकिड़ो ग़लति दावा आई, मूं चयो साईं हीउ केस मुंहिंजे मथां थियो आहे, त चई तव्हांखे 17 साल इंतज़ारु करिणो पवंदो। 17 साल एवरेज टाइम आहे। कोर्टूं छो न थियूं उन शइ ते कमु कनि त तव्हां शयुनि खे जेको आहे उहो टाइमनि खे इलाही सारियूं शयूं आहिनि जंहिंजे करे मूंखे हिन शइ ते सख़्तु कावड़ आहे। हर माण्हू चए थो साईं प्रूफ ई कोन थियो, प्रूफ न थियो त बसि मां सही आहे। ईअं न आहे।
तव्हांखे बि ख़बर आहे, मूंखे बि ख़बर आहे, शाह साहिब खे ख़बर आहे त हिन मुल्क जो कानून प्रूफ करे ई कोन थो। तव्हां रुगो इन्वेस्टिगेशन ऑफिसर खे क़तल करे छॾो, जेको थियो नसीरुल्लाह बाबर जेको बाबर हो हिन जो जेको सहाफ़ी हो वली बाबर जो, त हुन जा जेके विटनेस मारे छॾिया। इन तरीक़े से तव्हां ॾिसो केतिरा केसिस आहिनि, इवन जेको असांजो काफ़ी अहिड़ा केसिस बल्दिया और वञा ते पियो थो रले 400-250 जे लॻभॻि माण्हू, यानी हुनजे इन्वेस्टिगेशन ऑफिसर्स खे तव्हां ॾिसो त तव्हांजो मुर्तज़ा भुट्टो साहिब जो जेको मर्डर थियो उन ॿिए ॾींहुं जेको आहे उन जेको उन में शामिल हो जेको उन बेनज़ीर साहिब जे केस में जेको प्रोसिक्यूटर हो उहो मारिजी वियो। सही त अहिड़ी कोर्ट जो न वारे असांखे बार बार चवंदा त प्रोग्राम टाइम पियो त असांजो अहम मामिलो खुलियल कचहरी उन ते घणनि माण्हुनि खे शिकायतूं मुख़्तसर जेकॾहिं कमेंट कयो त ॻाल्हियूं त ॿुधियूं थियूं वञनि, उते खोड़ माण्हू त इहे बि शिकायतूं कनि था त आहे खुलियल कचहरी पर उहा खुलियल कोन्हे, माण्हुनि खे एक्सेस ई कोन थी ॾिनी वञे, ॻाल्हियूं ॿुधियूं थी वञनि पर उन्हनि जो को अज़ालो कोन थो थिए। टाइम बि असां वटि इहो इलाही सुठो सवाल आहे। इन ते ऐं पाण मूं खुलियूं कचहरियूं कयूं ऐं लाड़काणे बि हुउसि कुझु हफ़्तो पहिरें, ऐं कल्ह ऐं ख़ैरपुर हुउसि खुली कचहरी में। ॻाल्हि चवण जो मक़सदु इहो त रुगो इहे ॻाल्हियूं ॿुधजनि कोन पियूं, हुन ते इम्प्लीमेंट थिए थो। के इशूज़ अहिड़ा हूंदा आहिनि जेके नंढा हूंदा आहिनि, जेके उन महिल ई हल थी वञनि था उते ई कंसर्न ऑफिसर्स जे अॻियां ई। के इशूज़ अहिड़ा हूंदा आहिनि जंहिंमें थोरो टाइम खपंदो आहे, के अहिड़ा हूंदा आहिनि जंहिंखे थोरो वधीक टाइम खपंदो आहे, के अहिड़ा बि हूंदा आहिनि जेके न बि थी सघंदा आहिनि। पर माण्हू खे घटि में घटि इहो फोरम त मिले पियो जिते हू पंहिंजो आवाज़ु उथारे सघनि पिया। ऐं हींअर अव्हांखे रिसेंटली ॻाल्हि ॿुधायां थो त ख़ैरपुर जी पोएं जेको महीने कचहरी थी 1.5 महीनो पहिरें, उन में 81 इशूज़ रेज़ थिया हुआ, जंहिंमां 27 जेको आहे हल थी विया, ऐं जेके बक़ाया रहियल आहिनि उन्हनि ते बि कमु हले पियो, उन्हनि जी रिपोर्ट पई आहे, ठीकु आहे, रिपोर्ट पए पई। ऐं उन खां सवाइ जेके हींअर जेके इशूज़ असां खणी अचूं था त उहो रुगो खणी कोन था अचूं, असां उन ते बाक़ाइदे कंसर्न डिपार्टमेंट्स में वञनि था, इम्प्लीमेंट डिपार्टमेंट में वञनि था, कैबिनेट ऐं CM हाउस में वञनि था, उन खां पोइ उते जे कंसर्न DC खे वञनि था, पोइ DC उनजी जेका कारकर्दगी करे थो, जेके कम उनजा सॉल्व कया आहिनि उन्हनि जी रिपोर्ट असांखे मोकिले थो, उहा CM साहिब ॾे वञे थी। ईंदड़ प्रोग्राम में वरी उन डिटेल सां ॻाल्हायूं, छो जो खोड़ माण्हुनि खे ख़दशा आहिनि, कुझु माण्हू खुलियल कचहरियूं खुलियल बि कोन्हनि, माण्हुनि खे एक्सेस कोन्हे, कुझु असां पाण उते वेठासीं त असां पंहिंजो एक्सपीरियंस पिया ॿुधायूं त असां सां माण्हुनि बाक़ाइदे पुरुमीद थी ऐं ख़ुशि थी विया आहिनि। जेकॾहिं जितां माण्हू चूंडिजी थो अचे, जेकॾहिं हुन सां रोज़ मेल जोल हुजे या हफ़्ते ॿिए, इन्हनि जी बि ज़रूरत ई न पए, छो जितां जो अव्हांजो लिंक आहे त उन्हनि सां उहो ई राब्ते में रहणु खपे। ॾिसो चूंडियल जी त अलॻि ॻाल्हि आहे, हिते छा थियो आहे जो CM साहिबु अहिड़ो इनिशिएटिव रखियो जेको ॿिए डिस्ट्रिक्ट में चेंज करे वञनि पिया, जेके माण्हू खुली ॻाल्हाए सघनि उन्हनि सां। सभु तमामु घणी महिरबानी अव्हांजी, महफ़ूज़ हुसैन साहिबु अव्हांजी बि तमामु घणी महिरबानी, अव्हां असांखे टाइम ॾिनो, असांखे बि ॾींदा इजाज़त। अलाह निगहबान।